अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर 13 डिसंबर ऐं सुबुह जा थिया आहिनि 9। मां नाश्ते जे लाइ पचायां थी मच्छी। हूअं त 9 बजे ताईं ॿार हलिया वेंदा आहिनि रोज़ानो ऑफिस, पर अॼु जीअं त मोकल जो ॾींहुं आहे, सभु सुम्हिया पिया आहिनि। तंहिंखां पहिरियों मां नाश्तो ठाहे वठंदमि ऐं मां पचायां थी असांजी सिंधी स्टाइल जी इहा मच्छी आहे जेका असां नेरनि ते ॾाढे शौक़ सां पचाईंदा आहियूं, भुरियल मच्छी बसरनि वारी। इन जी रेसिपी भी मुझे चैनल ते अथव, फिश रेसिपीज़ में चेक करे सघो था। तो इहा सुबह जी इब्तिदा, ब्लॉग जी इब्तिदा थी वई आहे। सुबह जी इब्तिदा त माशाल्लाह नमाज़ पोइ वॉक पोइ कुझु रेस्ट, सुबह जी इब्तिदा ईअं थी वई। तो हाणे ब्लॉग जी इब्तिदा थी रही आहे। टाइम थियो 10:15 ऐं नाश्तो करे वरितो, पंहिंजी चांहि ठाही आई आहियां। मां थोड़ी देरि हिते ॿाहिरि वियां, कुझु बैकग्राउंड कुझु सीन चेंज थियणु घुरिजे, छो त मां जॾहिं बि ॻाल्हायां थी पंहिंजे कमरे मां वेही थी ॻाल्हायां। ऐं मूं तव्हां सभिनी खां जीअं सलाह पुछी त कुझु एडिशन हुजे अहिड़ो नओं, का नई ॻाल्हि त जेका हिन ब्लॉग में शामिलु कजे हर रोज़। ठीकु आहे, जीअं हिकिड़ी रोज़ानो टोटको या हिकिड़ी टिप जीअं मां ऐड कयां थी। त कुझु सलाहूं आयूं, कुझु मशवरा आया। अदी खालदा अबरू ॾाढी सुठी सलाह ॾिनी, डेविड ॾाढी सुठी सलाह ॾिनी, अदा ग़ुलाम सरवर सलाह ॾिनी त हिकिड़ी हदीस जेका आहे रोज़ानो ऐड कई वञे। पर मुंहिंजे ख़्याल में त इहे सभु मशवरा मूंखे ॾाढा सुठा लॻा, पर मूं डिसाइड इहो कयो इन्हनि सभिनीनि जे रोशनी में, सभिनीनि जा इहे सलाहूं मशवरा पढ़ी त जीअं ॻाल्हियूं त मां रोज़ु कयां थी इलाही सारियूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, हर व्लॉग में कुझु न कुझु हूंदो आहे। त मूं सोचियो त बहितर आहे त उनखे नालो ॾिजे त चङी ॻाल्हि जे नाले सां हिकिड़ो नंढिड़ो क्लिप उन में शामिलु हुजे। पोइ उन में छा थो थिए जो उन में हदीस बि ॿुधाए थी सघिजे, रेफरेंस सां, हदीस जे रेफरेंस सां ॻाल्हि करे सघिजे थी, कोई बैत पढ़ी सघिजे थो, को शेर, को पहाको, का चवणी, कुझु बि अहिड़ो सिखण लाइ जंहिंमें असांजे लाइ कुझु हुजे। त मूं इहो डिसाइड कयो आहे, इहे सभिनी इन्हनि मशवरनि जी रोशनी में। सो अॼु खां इनशाला मां कोशिशि कंदमि त हिकिड़ी चङी ॻाल्हि बि रोज़ु शामिलु हुजे। ऐं टोटको त रोज़ु हिकिड़ो हूंदो ई हूंदो आहे, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां ज़िंदगी में पंहिंजे तजुर्बनि सां सिखूं था ऐं उनखे ॿियनि सां शेयर करणु हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं यकीन कयो, अॼु हिते ॿाहिरि वेही मूंखे ॾाढो मज़ो थो अचे, छो त थोरी उस बि आहे, हल्की उस तव्हांखे नज़र ईंदी, पर वण घणा आहिनि तंहिंजे करे उहा उस जेका उन्हनि में थोरी रुकिजे थी। त हाणे मां पीअंदमि चांहि, उनखां पोइ कमु कंटिन्यू कबो, छा कबो लाज़मी उहो तव्हां सां शेयर कबो।
हिननि शाखुनि मां ही कुझु पन कढिया आहिनि। हिननि ते मुंहिंजी हिकिड़ी वीडियो बि ठहियल अथव। तव्हां ॾिसो मनी प्लांट में अक्सर पाड़ूं निकितल ई हूंदियूं आहिनि ॿाहिरि पननि जूं। हिन में तव्हांखे ॾेखारियां, ही मूं रिजेक्ट कया आहिनि छो त मूंखे बहरहाल एॾनि ज़रूरत न आहे, मां एतिरा प्लांट्स ठाहियां त रखां किथे। ही ॾिसो हिननि में तव्हांखे पाड़ूं नज़र ईंदियूं, ही रूट आहे, ठीकु आहे। ईअं अहिड़ी तरह सां पूरे मनी प्लांट में ही मुंहिंजे हथ वटि ॾिसो हिकिड़ी रूट आहे, ठीकु आहे। इहे सॼे मनी प्लांट में ईअं निकितल हूंदियूं आहिनि, ही तव्हां ॾिसो त इहे पाड़ूं जेके नवां प्लांट्स ठाहिण जे कमु ईंदियूं आहिनि। हाणे हिन में मूं कटिंग करे छॾी आहे, हर पन ईअं कटियो आहे त उन सां गॾु हिकिड़ी पाड़ लॻल आहे। इहे हिन में पाण ई वधियल आहिनि कुदरती तरह, ठीकु आहे। ऐं हीउ ॾिसो त अहिड़ा पन जिन सां पाड़ लॻल आहे ऐं सुठा हेल्दी पन मूं कटे अलॻि कया आहिनि। इन्हनि मां नवां प्लांट्स ठाहींदमि ऐं इहो बि मां शेयर करे चुकी आहियां मुंहिंजी गार्डनिंग वारी प्लेलिस्ट में। तव्हांखे नज़र ईंदी वीडियोज़ मनी प्लांट ते। त हिननि खे फ़िलहालु त मां पाणी में कंहिं बोतल में विझी रखंदमि। ऐं हीअ शाखूं कढियूं आहिनि कुझु, इन्हनि खे मां जेके अंदरि मुंहिंजे घर में लाउंज में मोस्टली प्लांट्स पिया आहिनि उन्हनि बोतलनि में विझी छॾींदमि। हिननि मां नवां ॿूटा तयारु थींदा ऐं बाक़ी हिन मां घणो कुझु निकिरी पियो सघे, पर उहा ई ॻाल्हि आहे त आख़िर मूं वटि एतिरी स्पेस न आहे, तंहिंजे करे इहे मां उछलाईंदमि। पाणी मेरो आहे पर इहो मां क्यारियुनि में विझंदमि छो त ज़्यान न आहे करिणो। हीउ ॾिसो, हीअ हिकिड़ी ख़ाली कुंडी हुई त कल्ह हिन में मिटी मूं विझराए छॾी हुन ॿार खां। हीअ आहे मनी प्लांट जेको अलाए कॾहिं खां मूं बोतल में हयो आहे ऐं माशाल्लाह हिन जूं एॾियूं रूट्स निकिरी आयूं आहिनि। हीउ ॾिसो पाणी में विझण जो हे तव्हां मां बि इलाही खे ख़बर हूंदी। त हाणे इहो मां हिन कुंडीअ में पोखींदमि ऐं हीअ जेके पन मूं हिते कटे रखिया आहिनि उहे मां हिन बॉटल में विझंदमि त जीअं वरी हिननि जूं रूट्स निकिरनि त मां हिननि खे वरी कंहिं ॿी कुंडीअ में शिफ्ट करे सघां। सो हीअ वेंदियूं हाणे हिन में। इनशाला हीअ मुंहिंजो शेडिड मनी प्लांट जो इलाही सारो हिकिड़ो बंच आहे मूं वटि, इहो वॾो थी वेंदो इनशाला। सो इहो हाणे कयां थी कमु, मोटर हलायो अथमि, ॿियनि प्लांट्स खे बि पाणी ॾींदमि। ऐं हे मुंहिंजो जेको पाड़नि वारो हुयो हिसो उहो हिन में अंदरि हलियो वियो, बोतल में पाणी विझी ऐं बाक़ी पन मां हिन में जेतिरा हिन में मापिया उहे हिन में थी विझां, ॿिया वरी कंहिं ॿिए में विझंदमि। इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो अथव मनी प्लांट खे वधाइण जो। हिनखे हिन कुंडीअ में हणी छॾियो ऐं हिन जे भरिसां रखी थोमांसि त हीअ हिक ॿिए जे संगत में, हिक ॿिए जे सोबत में ही थोरा सही तरह सां वधंदा आहिनि। ऐं पॉलिस्टर अध खां घणी पिसी वई, बाक़ी थोरी बची आहे। सो हाणे हलां थी अंदरि। हीअ कुशन खणी वेंदी सुगंध, भरिजी वियो। हिनखे पोयां सिलाई करणी आहे, उहा वरी फुर्सत में वेही वांदी थियां त हिन जी सिलाई बि करे छॾींदमि। ऐं हाणे धोइण वञां थी कपिड़ा। हीअ हिकिड़ी बाल्टी कपिड़नि जी आहे, सिर्फ़ु मशीन में विझंदमि जल्दी धोपिजी वेंदा। सो इन कमु करण खां पोइ वरी अॻियां कंटिन्यू कंदासीं। पोइ वक़्तु हले छो थी, अचानक सीन थी विया चेंज। मां वञा पई कपिड़ा धोइण, तारीख़ थी आयो, चई जल्दी कयो तव्हांखे संडे बाज़ार में कमु हो त हलो। त मूंखां त ॻाल्हि ई विसरी वई। सो उहे उते रहियो सभु कुझु, असां अची विया आहियूं हाणे ॿाहिरि। त ॿाहिरां ई ॿाहिरां अंदरि न वेंदासीं असां। जेको ज़रूरत जो जेके बि शयूं कुझु गरम कपिड़ा कंहिंजे लाइ वठिणा हुया त उहे वठंदासीं ऐं पोइ वापसि अची पोइ कपिड़ा वपिड़ा बि धोइबा।
रहे हैं तो हाँ, ये अच्छा। मुझे थोड़े बड़े बच्चों के चाहिए। ये जैकेट है कुछ इस तरह के चाहिए। नहीं, भले स्वेटर हो लेकिन थोड़े बड़े, जैसे 5-10 साल 8 साल। थोड़े देर बाद शिकर लगाओगे आप? नहीं, हमें यहीं पे काम है। एक कोई भी आप गठरी खोल दो ना। इस तरह के ये होते हैं ना, इससे ड्रेस से बोल रहे हैं। हाँ ऐसे है, लेकिन ये बहुत बड़े, ये तो बच्चों के नहीं है ना। लेडीज के फिरौती क्या है फिरौत? अब खुद बताओ वीडियो का कितना लगेगा? 50 रुपए लगेगा। 50 रुपए वीडियो बनाने के लगेंगे। हाँ ना। चले सही है। सुरण बधागे जा नौजन ये वूलन ॾिसी खणनि। ऐं पर थोड़ा मां बि वता एक्स्ट्रा मां चयमि जनवरी में शायदि शकील ईंदो त ॻोठु मोकिले छॾींदमि 2-3। मां जो वेंदुमि दिसंबर हाणे। अच्छा तूं वेंदे त तोखे ॾींदमि। सभिनि चयो त गाॾी चेंज था कयूं त उहो ईंदो त मां चयोमांसि चङो मुंहिंजे लाइ बिह ऐं चांवरनि जो अटो मोकिलियो इन जे नथी अलाए सुठो न कुझु ज़रूरु। बोले सुरण खे या त तूं खणी वञ अंदरि, मूंखे गेट ते लाहे छॾ त मां ब्रेड अंडा ऐं वठी वञा। उहो अंडा वंडा छो वठी ॾींदो मूंखे, डबल रोटी पापा। पिंक कर दे। असां अची विया आहियूं वापसि ऐं पंहिंजी कॉलोनीअ जे ॿाहिरां मां बीठी आहियां ऐं हिते हे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा दुकान आहिनि। साम्हूं तारिक बीठो आहे वठणु वियो आहे कुझु अंडा ब्रेड वग़ैरह वग़ैरह नंढियूं नंढियूं शयूं। संडे बाज़ार में असां बीठासीं ई कोन, ईअं वठी भॻासीं ईअं सम्झो त एॾो ख़ौफ़ पियो थिए ऐं अञा पूरी खुली बि न हुई त रश हाणे थियणु अञा शुरू थी मस असां बहरहाल कुझु ज़रूरत आहे कपिड़ा वठी जेके असांखे ॾियणा आहिनि उहे वठी वापसि अची वियासीं। हाणे घर वेंदासीं थोरी देरि में। कपिड़ा धोई छॾियमि, कुझु पाइण जा कपिड़ा हुया, कुझु टॉल वग़ैरह हुया, कुशन कवर्स। ऐं हिन पासे मासी न ईंदी अॼु संडे आहे, पन थोरा किरिया आहिनि अॼु, सो सफ़ाई न बि कई त ख़ैरु आहे, कोई फ़र्क़ु नथो पए। पाणी हिननि खे मां शाम जो ॾेई छॾींदमि त पोइ थोरा घणा पन जेके आहिनि वाइपर सां साइड ते करे छॾींदमि। त हिन महिल ताईं इहो कमु कयो आहे ऐं वञा थी हाणे नमाज़ पढ़णु। 1:30 थियो आहे, अज़ान अची वई आहे त नमाज़ खां पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। टाइम थियो 2:30, हाणे असां कंदासीं लंच। राति जो मां इहे वाङण बि पचाया हुआ स्लाइस करे, उहे पिया आहिनि। सुबुह इहे मच्छी फ्राए कई उहा पई आहे ऐं अञा ताईं थोरो हलीम बि आहे जेको आख़िरी हाणे सुराण खाए थी ऐं थोरो मां खाईंदमि। त मंझंदि जो ॿियो कुझु पचाइण जी ज़रूरत न आहे। बाक़ी मुंहिंजा 2 ॿार जेके घर खां ॿाहिरि विया आहिनि, सो मंझंदि जो मां खाईंदमि ॼण त निंड जूं बगोरियूं। पोइ मां थोरी देरि रेस्ट कंदमि, उनखां पोइ तव्हां सां वरी मिलंदासीं। कुशन जी सिलाई करे छॾी ऐं हाणे हीअ वेंदो मथे सुगंध जे कमरे में, हुनजे कबट में रखंदासीं, जॾहिं ईंदी त खणंदी। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी आहे ऐं किचन में कुझु कमु आहे। हाणे चिकन घुरायो अथमि, हाणे तारीख़ वठी आयो। असांजे पाड़े में त 400 रुपए किलो पियो मिले, हे अलाए किथां होलसेल शॉप तां वठी आया 350 रुपया किलो। सो इहो हाणे साफ़ु कंदमि, हिन जा हिसा ठाहींदमि। राति जो मूंखे पचाइणी आहे बिरयानी, त उनजी तयारी हाणे खां ई। चिकन जा हिसा थींदा, बसर वसर दाग थींदो, कटींदी त सुराणी या बसर,
सो मां इन कम में हाणे थींदमि मसरूफ़। चिकन जॾहिं बि ईंदो आहे त प्लैनिंग सां मां उहे सां ठाहींदी आहियां। सो सोचियमि त अॼु ठाहियां थी त तव्हां सां बि शेयर कयां। सभिनी खां पहिरियों त मां रात जो बिरयानी पचाईंदमि, उनजे लाइ मां कढियो आहे। ऐं हीअ आहे ब्रोस्ट ठाहींदमि इनशाला। ब्रोस्ट जे लाइ अलॻि कया आहिनि पीसिस। हीअ नंढियूं नंढियूं बूटियूं मां कयूं आहिनि हांडी, चिकन हांडी ठाहींदमि त उनजे लाइ मूंखे बोनलेस चिकन नंढिड़ियूं बूटियूं कढियूं आहिनि। ऐं हीअ निड़घुट पासीरियूं ऐं हॾनि वारियूं बूटियूं जंहिंमें घणियूं हॾियूं हुजनि, उहे सभु धार कयूं अथमि त जीअं इन्हनि जो मां या सूप ठाहींदमि या यखनी कढंदमि त उनजो मां पुलाव ठाहींदमि। ऐं बोनलेस करण जे दौरान हीअ जेके हॾनि वारा निकिता आहिनि हिसा चिकन जा, उहे मां विझां थी हिन में। ठीकु आहे, सो इहो थी वियो। हिते हिकिड़ो हिसो कढियो अथमि, बोड़ ठाहियो या जेको बि ठाहियो। ऐं कुझु 4 बूटियूं एक्स्ट्रा आहिनि त इहे रखां थी, छो त मां अक्सर गोभी में या पालक में चिकन जेको हूंदो आहे उहो श्रेड करे छॾींदी आहियां, त हीअ अहिड़े ई कंहिं बोड़ में कमु ईंदो। हाणे टाइम थियो आहे अॼु जी टिप जो, टिप ऑफ द डे। अॼु जी टिप इहा आहे त लीमो या अहिड़े क़िस्म जा ॿिया मेवा, सिट्रस फ्रूट्स जेके बि आहिनि, रस वारा मेवा, नारंगियूं आहिनि, किनू आहिनि, मौसमियूं, माल्टा, ग्रेप फ्रूट, अहिड़े क़िस्म जा जेके बि फ्रूट्स आहिनि, उन्हनि मां जेकॾहिं रस प्रॉपर कढणी हुजे ऐं चाहियूं त चङी तरह निपुड़जी वञनि त उन्हनि खे हमेशह गरम कजे। या त जेको आहे गरम पाणी में थोरी देरि भिॼाए रखो, बॉइलिंग पाणी में न बल्कि गरम पाणी में, यानी उहे थधा न हुजनि, उहे नॉर्मल टेम्परेचर खां थोरा गरम हुजनि, त उन्हनि मां रस जेका आहे ॾाढी सुठी निकिरंदी। ऐं मां त जीअं मोस्टली त लीमो ई इस्तेमालु थींदो आहे हर वक़्तु घर में, त मां उनखे ख़बर हूंदी आहे केॾी महिल विझिणो आहे, त ॿाहिरि जे पासे में ई यानी चुल्हे जे भरिसां ई रखी छॾींदी आहियां, त जेसि ताईं मुंहिंजो विझण जो टाइम थींदो आहे त उहो चङी तरह सां नॉर्मल टेम्परेचर खां थोरो वार्म, थोरो गरम थी चुको हूंदो आहे। त इहो मुंहिंजो आज़माइल आहे त ईअं करण सां रस जेका आहे उहा तमामु सुठी निकिरंदी आहे। सो अॼु सिलसिलो शुरू कयूं था अॼु जी चङी ॻाल्हि। मूंखे उमेदु आहे तव्हांखे इहो वणंदो। इन में असां पहाका बि, चवणियूं बि, शेर, बेत, हदीसूं ऐं अहिड़े क़िस्म जूं कॉल किन माण्हुनि जा, त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हदीस बि जेका आहे असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा फरमान आहिनि, कॉल आहिनि, इरशाद आहिनि, असां उन्हनि खे हदीस चवंदा आहियूं। त अॼु पहिरियों ॾींहुं आहे इन टॉपिक ते ॻाल्हाईंदे, त अॼु मां हदीस खां शुरू थी कयां। असांजा इलाही सारा हिते जेके आहिनि नॉन मुस्लिम्स बि ॾिसनि था, त उन्हनि खे इहो उन्हनि जे लाइ थी ॿुधायां त हदीस असां उन ॻाल्हि खे चवंदा आहियूं जेका असांजे नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाई हुजे, ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि ते अखियूं बंदि करे अमल कयूं। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं तव्हां दरिया जे किनारे ते बि रहंदा हुजो त हिकिड़ो बुक पाणी जो ज़ाया न कयो। बुक छा आहे? हीअ आहे, हीअ 2 हथ मिलाए जेको असां प्यालो ठाहियूं था, इहो बुक पाणी जो आहे। हाणे असां अगरि दरिया जे किनारे ते था रहूं त जेकॾहिं बुक पाणी जो खयोंसीं त दरिया खे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? दरिया आहे, कोई बाल्टी पाणी जी न आहे, पर न, पाणी जो क़दुरु, पाणी जी अहमियत इन मां ज़ाहिर थी थिए। ऐं असां वटि ॾिसो त पाणी जो ज़्यान ॾाढो थो थिए, टांकियूं भरिजी थियूं वञनि, ओवरफ्लो थींदियूं थी रहनि, कोई ख़्यालु नथो करे। या ब्रश था कयूं, जेसि ताईं ब्रश हलंदो रहियो नलकी खुली पई आहे, या विझूं था जेसि ताईं साबुण हयोसीं, शैम्पू हयोसीं, फ्लावर खुलियो पियो आहे। लॉन खे माण्हू पाणी ॾींदा त पाइप विझी छॾे ॾींदा त ॿाहिरि घिटीअ में ॿोॾि अची वेंदी। सो पाण तव्हां ॾिसी रहिया आहियो त पाणी जो मसइलो ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। ऐं 1400 साल पहिरियों, 14 सदियूं पहिरियों असांखे सम्झायो वियो, सेखारियो वियो, ॿुधायो वियो त पाणी जो क़दुरु कयो, पाणी ज़्यान न कयो। सो अॼु जी चङी ॻाल्हि इहा आहे, असां सभिनी खे सिखणु घुरिजे, इन ते अमल करणु घुरिजे, अहसासु करणु घुरिजे। ऐं मां त इहो बि कंदी आहियां, जीअं हाणे सियारो आहे, गीज़र हले थो, त जेसि ताईं असां वटि पाणी जेको आहे गीज़र मां, पाइप मां निकिरे, नलकीअ मां थधो निकिरे ऐं गरम अचे, त ओतिरी देरि उहो थधो पाणी मां जमा कंदी आहियां के बाल्टी में, मग में, नंढो टब पियो आहे बाथरूम में, उन में, त पोइ उहो मूंखे कमु अची वेंदो आहे बाथरूम धोइण में, या ईअं ई माण्हू पॉट में बि हारे छॾे ज़रूरत जे वक़्तु, उहो ज़्यान नथो थिए। या जीअं तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदव त मां ॿाहिरि प्लांट्स वटि जीअं कुझु बि धोईंदी आहियां, डेकोरेशन धोईंदी आहियां, बाल्टी में अहिड़ो पाणी जमा थी वेंदो आहे, त उहो बि मां कुंडनि में ॾींदी आहियां या पंहिंजी क्यारी में विझंदी आहियां। अहिड़ी तरह मां कम वारी मासीअ खे बि चयो आहे त अङण जो जेको पोचो हणंदी आहे, उहो पाणी ॿाहिरीं क्यारीअ खे ॾींदी आहे, गेट खां ॿाहिरि। ऐं हाणे जॾहिं खां मथे इहे कुंडियूं रखियूं अथमि, तॾहिं खां चयो तमांसि त मथे पोर्शन जो जेको पोचो हणंदी, उहो पाणी थोरो थोरो करे सभिनी कुंडनि में डिवाइड करे विझी छॾींदी।
मुंहिंजी हर वक़्तु सॼी उमिरि खां कोशिशि हूंदी आहे त पाणी जो फुड़ो बि ज़ियान न थिए। मां इन बारे में इलाही ख़्यालु कंदी आहियां, इलाही कोशिशि कंदी आहियां। असां सभिनी खे करणु घुरिजे। ऐं किथे न किथे मूं पढ़ियो हो, मूंखे हाणे यादि न आहे, त दुनिया में 2 जंग अज़ीम लॻी चुकियूं आहिनि। जेकॾहिं 3 जंग अज़ीम लॻी त उन जी वजह मिठो पाणी हूंदो। अलाह ॼाणे केतिरी हक़ीक़त आहे, पर इन्हनि ॻाल्हियुनि मां, इन्हनि शयुनि मां तव्हां अंदाज़ो कयो त पाणी जी अहमियत, ख़ासि करे मिठे पाणी जी। भला खारो पाणी बि जेकॾहिं ज़मीन सुकी वञे, खारो पाणी बि न ॾिए त इंसानु केॾांहुं वेंदो। मूंखे यादि आहे त को अरसो असां वटि हैदराबाद में पाणी न पियो अचे त मां घर में बोरिंग कराई, खारो पाणी निकितो। पोइ उहो खारो पाणी असां यूज़ कंदा हुआसीं कपिड़नि धोइण में, पंहिंजो घर जी सफ़ाई सुथराई, थांव धोइण, बाथरूम में। मिठो पाणी असांखे पैसनि सां ख़रीद करिणो पवंदो हो। जेसि ताईं वरी वञी असां कनेक्शन मटायोसीं ऐं नओं कनेक्शन लॻो, छो त रोड पिया ठहनि, सॼा कनेक्शन भॼी पिया। केॾी तकलीफ़ जो वक़्तु हो। सो पाणी जो क़दुरु कयो, पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ई सेखारियो। पाण तव्हां वॾा बि जेके आहियो त उहे कोशिशि कयो, पाण खे हेरायो इन शइ ते त असांखे पाणी ज़ाया न आहे करिणो। ऐं मां इहो तजुर्बो करे ॾिठो त जॾहिं मां सिंक मां पाणी खोले वुज़ू थी कयां निमाज़ जे लाइ, त मूंखे अंदाज़ो नथो थिए त केतिरो पाणी ख़र्चु थियो। पर मूं मग भरे जॾहिं वुज़ू कयो, यकीन कयो त पूरो कंप्लीट वुज़ू 1.5 मग पाणी जो लॻो सिर्फ़ु। पर हूअं शायदि एतिरो नथो लॻे। जीअं बुक भरे मुंहुं धोतोसीं ओसि ताईं त होॾां पाणी ज़ाया थींदो रहियो न, हथ असांजा मसरूफ़ आहिनि। त हर लिहाज़ खां कोशिशि कयो। किचन में बि मां कम वारी मासी खे बार बार चवंदी आहियां त फुल प्रेशर सां नलकी न खोल, हल्की खोल। हिन माण्हुनि खे शायदि ईअं लॻंदो हुजे त मां कंजूस आहियां, पर न, इहा असांजे नबी जी तालीम आहे, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। सो असां सभिनीनि खे फॉलो करणु घुरिजे। भला जेकॾहिं तव्हां असांजे दीन खे न बि ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त नबीअ जे फ़रमान खे ॾिसणो आहे, उन खां हटिणो न आहे। पर उन जे बावजूदि छो असांखे इहो सम्झायो वियो, छो ॿुधायो वियो? हाणे हालात दुनिया जा ॾिसो त पाणी केॾो मुश्किल सां थो मिले। असां वटि कराची में त ख़ासि करे पाणी जी इलाही खोट थी वेंदी आहे, गर्मियुनि में त। सो क़दुरु कयो, सिखो। ऐं कहिड़ी बि तव्हांजी उमिरि आहे, नंढड़ा हो, वॾा हो, पोढ़ा हो, पाण खे बदिलायो, पाण खे इन शइ जे लाइ बदिलायो ऐं ॿियनि खे बि नसीहत कयो। स्कूल में मां जॉब कंदी हुयमि सेंट बोनावेंचर्स में, त वाटर टैंक्स ठहियल हूंदा ऐं इलाही सारा उते वाटर टैंक हूंदा, छो त वॾो स्कूल हो, वॾी बिल्डिंग हुई, 3-4 फ्लोर हुया, त हर फ्लोर ते वाटर टैंक ठहियल हूंदा। त ॿार, मां ॾिसंदी हुयमि अक्सर नंढा ॿार जॾहिं पाणी पी वञनि त नलकियूं पियूं लीक थींदियूं। तव्हां यकीन कयो त मां जितां गुज़रंदी हुयमि, अगरि नलकी लीक थींदी त मुंहिंजो फ़र्ज़ु हूंदो त मां हुनखे बंदि कयां। मां कंहिं पटे वाले खे न सॾींदी हुयमि, न कंहिं स्टूडेंट खे सॾींदी हुयमि त अचो ऐं नलको थो वहे बंदि कयो। मुंहिंजो फ़र्ज़ु हूंदो, मूं ॾिठो त मुंहिंजो ज़िम्मो आहे, बाक़ी मां ॾिसां ई न त पोइ मूंखे ख़बर न आहे। सो इहे सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे असांखे सिखणु घुरिजनि पाण खे बदिलाइण लाइ ऐं पाण खे जेको आहे बहितरु करण जे लाइ। कहिड़ी बि उमिरि में तब्दीलियूं आणे थी सघजनि। सो मूंखे उमेदु आहे हीअ जेको मुंहिंजो सिलसिलो हूंदो, अॼु जी चङी ॻाल्हि, अदी खालदा अबड़ो कमेंट कयो हो त मुआशरे जी इस्लाह लाइ कुझु हुजे। सो मां इन में डेविड जे मशवरे खे बि शामिलु कंदी ईंदमि इंशाअल्लाह। पहाका चवणियूं ऐं अदा ग़ुलाम सरवर, तव्हांजे मां सलाह सां अॼु बिस्मिल्लाह कई आहे, पंहिंजो हिकिड़ी हदीस सां। आईंदा घणो कुझु हिन में शामिलु थींदो रहंदो। सो मूंखे उमेदु आहे अॼु जो हीउ व्लॉग तव्हांखे ज़रूरु वणंदो। ॿुधाइजो ज़रूरु कीअं लॻो। ऐं अदा ग़ुलाम सरवर चयो त वीडियो जो थोरो ड्यूरेशन वधायो, यानी थोरी वॾी वीडियो हुजे। मुंहिंजे ख़्याल में अॼु काफ़ी वॾी थी वई आहे, छो त अॼु इलाही सारा कम थींदा रहिया। हिन महिल टाइम थियो आहे 5:30। थोरी देरि खां पोइ आज़ान ईंदी सांझे जी, तक़रीबन 15-20 मिंट खां पोइ। उन खां पोइ नमाज़ पढ़बी, राजमानी पचाइबी, ज़िंदगीअ जो सिलसिलो रवां दवां आहे। सिहत सलामत हुजे शल त पोइ कमु मूंखे न मारींदो आहे। कमु त कमु ज़िंदगी आहे, कमु ज़िंदगी आहे। जंहिं वटि कमु न आहे उहो दुनिया जो अजीब माण्हू आहे ॾाढो। सो अलाह तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि हुजो। मुंहिंजे तरफ़ां ॾाढो सारो प्यार, खोड़ सारी दुआऊं। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।